चीलिहार लगे गोठ जंझेर जे रहवासिन जो संदसी गोठ जे हेमराज मेघवाड़ उन जे भाउ साजन मेघवाड़ ऐं वालिद मजनू मेघवाड़ खिलाफ मेघवाड़ ऐं हिंदू वजीर बिरादरी जे ॻोठाणनि सिखू पुट जगतू मेघवाड़ भीरू लाल सूजो हिंदू वजीर हड़मत वल्द जेसू हिंदू वजीर अनिल वल्द दिल्लू मल हिंदू वजीर नीतो वल्द आसू हिंदू वजीर गुरदारी वल्द सूजो हिंदू वजीर ऐं ॿियनि जो चीलिहार में प्रेस क्लब चीलिहार आॾो एहतजाज कंदड़ मुतासिरनि जो चवणु आहे त काफ़ी साल अॻु हेमराज ऐं हुन जे भाउ ऐं पीउ टिन्ही ॼणनि गॾिजी असां ॿोझ माण्हुनि खे वर्गल आयो त तव्हां पंहिंजा ज़ाती ज़ेवर ऐं माल मिल्कियत खपाए मूं वटि रक़म जमा करायो त आउं अव्हां खे हर साल में ॿीणी रक़म वापसि कंदसि। तॾहिं असां हुन जी ॻाल्हियुनि में अची पंहिंजी जमा पूंजी जी तबाही करे रक़म हिन हवाले कई। उहो मुदो 2 खां 3 साल अॻु पूरो थी चुको आहे। असांजी रक़म वापसि मोटाइण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। पाण को कमकार बि नथो करे। घर जा समूरा भाती फारिग वेठल आहिनि। जेकॾहिं असीं पैसा घुरण वञूं था त असांखे ब्लैकमेल करे थो ऐं केतिरनि ई सालनि खां धमकाए रहियो आहे। असीं चीलिहार पुलिस SSP साहब थरपारकर ऐं इंसाफ़ कंदड़ इदारनि खे अपील था करियूं त हिन फ्रॉड कंदड़ हेमराज मेघवाड़ जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजी रक़म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची